नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिते नाले वारे सियासतदान ऐं दानिश्वर रसूल बख्श पलीजो जी अॼु 3 वरसी मल्हाई पई वञे। नाले वारे दानिश्वर ऐं सियासतदान रसूल बख्श पलेजो जी 3 वर्सी तक़रीब मल्हाई पई वञे। वॾे अंग में माण्हुनि पारां शिरकत कई वई आहे। बिल्कुलु नाज़िम, अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। वॾे अंग में कारकुन शरीक थिया आहिनि। वर्सी तक़रीब जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया ठट्टो खां। नाले वारे दानिश्वर ऐं सियासतदान रसूल बख्श पलीजो जी 3 वर्सी तक़रीब में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई आहे। नाले वारे दानिश्वर ऐं सियासतदान रसूल बख्श पलेजो जी 3 वर्सी तक़रीब जे हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। वॾे अंग में कारकुननि शिरकत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठट्टे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब। जी नाहे मुफ़क्कर ऐं सियासतदान रसूल बख्श पलीजो जी 3 वर्सी जी जेका तक़रीब आहे इन वक़्त बि जारी आहे। जूशाई जे लॻ ठटे कोस्तानी इलाइक़े जूशाई लॻ ॻोठ मुंगर खान पलीजो में जिते उनजी आख़िरी आरामगाह आहे उते जारी आहे अवामी तहरीक जे पारां, जंहिंमें वॾे अंग में सिंधियाणी तहरीक, अवामी तहरीक जा अॻवान ऐं कारकुन उहे शरीक आहिनि। ऐं उन मौक़े ते जेके सिंधियाणी तहरीक जूं जेके नारियूं आहिनि ऐं शागिर्दियाणियूं आहिनि, ॿारड़ियूं आहिनि, उन्हनि क़ौमी टेबलोज़ पेश करे ऐं क़ौमी सलाम पेश करे रसूल बख्श पलीजे खे ख़िराज तहसील पेश कयो आहे। ऐं उन मौक़े ते उन्हनि मुख़्तलिफ़ जेके टेबलोज़ पेश कया आहिनि ऐं ख़ूबसूरत पंहिंजी शाइरी ज़रिए जेको ख़िराज पेश कयो आहे। जॾहिं त हिन तक़रीब खे जेको आहे मर्कज़ी अॻवान आहिनि, जंहिंमें अवामी तहरीक जो मर्कज़ी सदर रसूल बख्श ख़ासकेली आहे। उन सां गॾोगॾु मर्कज़ी जेके अॻवान आहिनि ॾाढा कादिर रांटो, हूर निसा पलीजो, मीरसन हारिस, सिंधियाणी तहरीक जी मर्कज़ी सदर सुभाणी डायरी ऐं ॿिया ख़िताब करे रहिया आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे ऐं KTN सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे अवामी तहरीक जे सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ऐलान कयो आहे त अवामी तहरीक जे पारां सिंध जे ज़मीन ते थींदड़ बालार, सिंध जे पाणी ते धारे ऐं सिंध जे तहरीम ऐं ॿियनि मामलनि ते मुनज़म नमूने सां अवामी तहरीक पारां जदोजहद कई वेंदी, तहरीक हलाई वेंदी ऐं उन हवाले सां पूरे सिंध में हिकु जागरता मुहिम बि शुरू कई वेंदी, जीअं आवाम खे शऊरी जागरता ॾेई सघिजे। न रुगो बरिया ताउन वारो मामिलो, पर ॿिया जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्कीमनि जे ज़रिए ज़ुल्फ़कार आबाद रिसा ऐं ॿियनि मनसूबनि जे ज़रिए सिंध जे ज़मीन ते बालार कई पई वञे। सुपर हाईवे जे मुख़्तलिफ़ पासनि ते साहिली पट्टी में या कोस्तानी पट्टी में या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके सिंध जे ज़मीन ते बालार थी रही आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ मुनज़म जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध जे माण्हुनि खे इहे बाशऊर करण जी ज़रूरत आहे। सिंध जे माण्हुनि में शऊरी जागरता पैदा करण जी ज़रूरत आहे। उन लाइ अवामी तहरीक फिक्रे जेको पलीजो आहे, फिक्रे पलीजो आहे, पलीजे जी जेका फिक्र आहे उन ते हलंदे अॻिते इहे वाट वठंदे जेका आहे जदोजहद जे लाइमल तइ करे छॾियो आहे। ऐं उन हवाले सां जेको आहे मुनज़म नमूने सां जदोजहद जो आगाज़ कयो वेंदो। वॾे अंग में हिन वक़्त बि जेके सिंधियाणी तहरीक जूं कारकुन औरतूं ऐं अवामी तहरीक जा अॻवान ऐं मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी शख़्सियतूं उहे हिन तक़रीब में वर्सी तक़रीब में मौजूद आहिनि। ऐं मर्कज़ी सदर हिन वक़्तु वर्सी जी तक़रीब आहे उन ते ख़िताब करे रही आहे। जी ठीकु आहे महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी। ॿी ख़बर शामिल कंदासीं, मुलाक़ात बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं।